जय झूलेलाल। मां प्राध्यापक डॉक्टर संतोष खत्री, राज्यशास्त्र विभाग, विद्यावर्धिनी महाविद्यालय दुलियामा। अॼु असीं चर्चा कंदासीं असांजे सिंधी समाज जे ॾिण रखड़ी जी। जीअं तव्हांखे ख़बर आहे कि रखड़ी असांजे सिंधी समाज जो हिकु वॾो त्योहार आहे, जंहिंमें भाउ ऐं भेण जो प्यार समायल आहे। ही रखड़ी ॾिणु सिंधी समाज में प्राचीन रीतियुनि रिवाजनि अनुसार मल्हायो वेंदो आहे। ॿार भेनरुनि खां रखड़ी ॿधाए उन जी रक्षा करण जो वचन ॾींदा आहिनि, उन जे हर सुख दुख में साथ ॾियण जो वचन ॾींदा आहिनि। त भेनरूं भाउरनि जी वॾी उमिरि जी कामना कंदियूं आहिनि ऐं भाउ खे हर सुख मिले, हिन संसार जो हर सुख उनखे प्राप्त थिए, हू पंहिंजे घर ऐं धन दौलत सां तरोताज़ा रहनि ऐं हर सुख माणनि। इहा कामना भेण पंहिंजे भाउ लाइ कंदी आहे। हिन ॾिण जो अगरि इतिहास असीं ॾिसूं त असां ॾिसंदासीं त जेके भॻवानु विष्णु आहिनि उनखे वरी स्वर्ग मिलियो। उनजो कारण हुयो कि उन्हनि खे उनजी भेण रखड़ी ॿधी हुई। चवनि था रखड़ीअ जे करे ई भॻवानु विष्णुअ खे वरी स्वर्ग हासिलु थी सघियो हुयो। ऐं तंहिंखां पोइ ॿी बि हिकु आखाणी आहे। उहा आखाणी आहे त भॻवानु इंद्र जी ज़ाल शचीअ राक्षसनि खे रखड़ी ॿधी हुई। देवताउनि जे मथां हथियार न खणण जो उन्हनि वचन वरितो हो राक्षसनि खां। हिकु युद्ध में, महायुद्ध में या हिकु वॾी लड़ाईअ में राक्षसनि ॾाढो वॾो हमिलो कयो हुयो देवताउनि मथां। ऐं राजा इंद्र जी जान जेकी आहे, राजा इंद्र जी जेकी जान आहे, उहा राक्षसनि जे हथ में हुई ऐं उन मां उनखे बचाइण जो कमु शचीअ कयो हुयो। रखड़ीअ जो बंधन जो उपयोग करे उन्हनि राक्षसनि खे रखड़ी ॿधी हुई ऐं उन्हनि खां वचन वरितो हुयो त हू देवताउनि ते हथियार न खणंदा। ऐं इहो सभु थियण खां पोइ देवताउनि खे पंहिंजो स्वर्ग वापसि हासिलु थियो हुयो। इतिहास जी ॻाल्हि कयूं, अगरि असांजे समाज में रखड़ी जो जेको इतिहास आहे उनजी अगरि ॻाल्हि कयूं, या हिंदुनि जे विच में, या हिंदुनि में रक्षाबंधन ही हिकु वॾो अहम त्योहारु आहे। रखड़ी हिकु अहम त्योहारु आहे ऐं हिन हिकु वॾो इतिहास रहियो आहे भारत में। इन जूं अलॻि अलॻि आखाणियूं आहिनि, अलॻि अलॻि हिन जा संदर्भ आहिनि। ऐं इन्हनि मां ई हिकु संदर्भ आहे कि मेवाड़ जी जेकी महाराणी कर्णावती हुई, उन कर्णावतीअ हुमायूं खे रखड़ी ॿधी हुई ऐं रखड़ी ॿधी करे उन्हनि पंहिंजी रक्षा जो वचन हुमायूं खां वरितो हुयो। ऐं हुमायूं बि रखड़ीअ जो मान ओतिरे ई नमूने रखियो हुयो। हुन पंहिंजे इस्लाम धर्म खां वधीक पंहिंजे भाउ भेण जे धर्म खे वॾी अहमियत ॾिनी हुई। ऐं इन धर्म जे ख़ातिर हुन पंहिंजे ई इस्लामिक बादशाह बहादुर शाह जफ़र जे मथां हमिलो कयो ऐं भेण ऐं भाउ जे रिश्ते खे अहमियत ॾिनी ऐं कर्णावतीअ जी हुमायूं जान बचाई हुई, हुमायूं रक्षा कई हुई। ऐं उनखां पोइ अगरि असीं पंहिंजे ॿिए हिन ई इतिहास में अगरि अॻिते वञूं था त हिकु ॿियो बि इतिहास जो हिकु संदर्भ मिले थो। उहो संदर्भ आहे पोरस ऐं सोफिया, हिननि ॿिन्ही जो। अव्हांखे सभिनी खे ख़बर आहे सम्राट सिकंदर केरु हुयो, जंहिं सॼे हिंदुस्तान ते न पर सॼे संसार ते हुन पंहिंजो सिक्को जमायो हुयो। ऐं जॾहिं हू सभिनी जॻहियुनि तां पंहिंजो सिक्को जमाईंदे जमाईंदे सिंध वटि पहुतो त सिंध में राजा पोरस सां लड़ाई कंदे कंदे हू थकिजी पियो हुयो, हुनजा हौसला टुटी पिया हुया। ऐं हाणे हुनखे लॻे पियो त असीं तां वापसि मोटी न सघंदासीं ऐं हुनजी जेकी हार आहे उहा हार निश्चित आहे। तॾहिं हिन ॾिठो त हाणे मां खटी नथो सघां ऐं मुंहिंजी जान बि जोखम में आहे। तॾहिं हुनजी ज़ाल सोफिया पोरस खे रखड़ी मोकिली ऐं पंहिंजे घोट जे रक्षा जी घुर कई। ऐं पोरस बि, जीअं त पोरस सिंधु हुयो, सिंध जो हिकु वॾो शूरवीर हुयो, हुन बि पंहिंजे भेण सोफिया जी मोकिलियल रखड़ीअ जो सम्मान रखियो ऐं राजा सिकंदर
खां पाण जोरीअ हारायो ऐं पंहिंजे भेण जी लॼ रखी, रखड़ी जी लॼ रखी। इहो बि हिकु वॾो इतिहासु असांजे समाज जो ॾिसणु अचे थो। ऐं अगरि असीं सिंधी समाज में रखड़ी कीअं मल्हाई वेंदी आहे उनजी अगरि थोरी सी असीं ॼाण ॾींदासीं त ईअं ॾिसणु ईंदो त सिंधी समाज में रखड़ीअ जे ॾींहुं मांस मछी ऐं उनखां अलावा दारू जी मनाही आहे। हिन ॾींहं ते कंहिं बि प्रकार जो जेको विकार पैदा कंदड़ शयूं आहिनि या जिन शयुनि सां असांखे शैतानी शक्तियूं मिलंदियूं आहिनि या जंहिंखे चऊं असीं गुस्से में ईंदा आहियूं, अहिड़ियूं शयूं हिन ॾींहं ते न खायूं वेंदियूं आहिनि। ऐं हिन ॾींहं ते जेके असांजे समाज जूं न्याणियूं आहिनि, जाइफ़ूं आहिनि, उहे विर्तु रखंदियूं आहिनि। सुबुह जो जल्दी उथी करे पंहिंजे कमकार खे लाहे पूॼा पाठ कंदियूं आहिनि। पंहिंजे ॿारनि खे रखड़ी ॿधण खां अॻु तुलसीअ जे वण ते पाणी चाढ़ींदियूं आहिनि ऐं तंहिंखां पोइ हू पंहिंजे भाउरनि जे घर वेंदियूं आहिनि ऐं या वरी भाउर उन्हनि भेनरुनि जे घर ईंदा आहिनि ऐं परंपरा अनुसार हिन रखड़ी जे ॾींहं ते जाइफ़ूं ऐं असांजी नियाणियूं विर्तु कंदियूं आहिनि ऐं राति जो चंड खे अर्घु ॾियण खां पोइ ई हू विर्तु छोड़ींदियूं आहिनि। हिन ॾींहं ते सिंधी समाज में ख़ासि तरह जो खाधो खाईंदा आहिनि जंहिंखे असीं कढ़ी चांवर चवंदा आहियूं। जॾहिं बि असीं कढ़ी चांवर ॾिसंदा आहियूं असांजे मुंहं में पाणी ईंदो ई आहे ऐं हिकु सुठो ताम असांजे समाज में ई आहे जंहिंखे असीं कढ़ी चांवर चवंदा आहियूं। रखड़ी जे ॾींहुं ख़ासि तौर ते कढ़ी चांवर ठाहिया वेंदा आहिनि ऐं कढ़ी चांवर ठाहे करे उनखे सभु घर जा सभु भाती खाईंदा आहिनि। हिन ॾींहं ते विर्तु हुअण जे करे असांजे समाज जूं जाइफ़ूं ऐं नियाणियुनि खे ही कढ़ी चांवर ॾाढा भाईंदा आहिनि। ऐं इन खां पोइ चइजे की हिन ॾींहं ते ख़ासि तरह सां संभरी करे भेनरूं पंहिंजे ॿारनि खे रखड़ी ॿधण वेंदियूं आहिनि। असांजे समाज में ब्राह्मणनि खे वॾी अहमियत आहे ऐं अव्हां ॾिठो हूंदो की रखड़ीअ जे ॾींहं खां पहिरीं कुझु ॾींहं अॻु, हफ़्तो अॻु, कॾहिं 15 ॾींहं अॻु ब्राह्मण पंहिंजे कुल्हे ते हिकु थेली चाढ़े करे उन थेलीअ में चङियूं रखड़ियूं हूंदियूं आहिनि। उहे रखड़ियूं खणी हू पंहिंजे यजमाननि जे घर वेंदा आहिनि ऐं घर वञी करे पंहिंजी रीति अनुसार पुराणी रीति अनुसार हू पंहिंजे यजमाननि जे घर वञी उन्हनि जे सभिनी भातियुनि खे पंहिंजे हथ सां रखड़ी ॿधंदा आहिनि ऐं जेके भाती उन वक़्तु न हूंदा आहिनि उन्हनि जूं रखड़ियूं बि हू ॻणे करे उन घर जे वॾनि खे ॾींदा आहिनि ऐं हू वॾा पोइ पंहिंजे जेके घर में नंढा उन वक़्तु ग़ैर हाज़िर हुआ उन्हनि खे हू रखड़ी ॿधंदा आहिनि। ऐं इहे रखड़ियूं जेके घर में वरितियूं वेंदियूं आहिनि उहे थोरियूं वधीक वरितियूं वेंदियूं आहिनि। उनजो कारण बि ईअं आहे की जेके ब्राह्मण खां वरितल रखड़ियूं आहिनि उहे रखड़ियूं घर जूं जाइफ़ूं घर जे दरनि ते, नलकनि ते, चुल्ह ते ॿधंदियूं आहिनि ऐं जेके घर जा मर्द आहिनि उहे ब्राह्मणनि खां वरितल रखड़ियूं दुकान ते वञी जिते मुरादी रखबी आहे उन मुरादीअ में रखंदा आहिनि ऐं गॾोगॾु मुरादीअ जो जेको कबट हूंदो आहे या ड्रॉवर हूंदो आहे उन ड्रावर जे कड़े खे बि हू ॿधंदा आहिनि। ब्राह्मण पंहिंजे यजमाननि खे रखड़ियूं छो ॿधंदा आहिनि उनजो पोयां हिकु नंढो सो लॉजिक जंहिंखे चइजे उहो आहे या उनजो हिकु नंढो सो कारण आहे। छो ॿधंदा आहिनि हीअ रखड़ी? छाकाणि त ब्राह्मणनि जे परिवार जी रक्षा पालन पोषण जी जवाबदारी यजमाननि ते हूंदी आहे। ब्राह्मण अगरि ॾिठो वञे सिंधी समाज में कंहिं प्रकार जो दुकान न खोलींदा आहिनि। अॼुकल्ह जा रिवाज ॿिया आहिनि पर मूलतः ब्राह्मण ई पूरी तरह पंहिंजे यजमाननि जे मथां ई डिपेंडेबल हूंदा आहिनि ऐं यजमाननि जो ई कमु आहे या कर्तव्य आहे त हू ब्राह्मणनि जी रक्षा कनि। ब्राह्मण जे उदर निर्वाह जो उन्हनि जे जंहिंखे चइजे की जीवन जो पूरो बोझ ही यजमाननि जे हथां हूंदो आहे। यजमाननि जे घरां ई उन्हनि खे जेके ज़रूरी शयूं आहिनि जीवन जूं उहे सभु ज़रूरी शयूं यजमाननि वटां ई पहुचंदियूं आहिनि ऐं यजमान हे रक्षा कंदड़ हूंदा आहिनि पंहिंजे ब्राह्मणनि जो। इन करे ब्राह्मण पंहिंजे यजमाननि खे रखड़ियूं ॿधंदा आहिनि ऐं जीअं चइजे की सिर्फ़ु ही रक्षाबंधन भाउ ऐं भेण जो रिश्तो आहे इहो त सही आहे, इन में को शक न आहे। पर हीउ रिश्तो उहो आहे की रखड़ी उहो ॿधंदो आहे जेको सम्झंदो आहे की साम्हूं वारो मुंहिंजी रक्षा कंदो, मुंहिंजो जीवन हू सफलो बणाईंदो। अहिड़ो माण्हू जॾहिं असीं ॾिसंदा आहियूं तॾहिं असीं उनखे रखड़ी ॿधंदा आहियूं। रखड़ी ही अहिड़ो धाॻो आहे जंहिं धाॻे सां समाज में असांजे रिश्तनि जी मज़बूती वधंदी आहे ऐं भाउ ऐं भेण जो ही अटूट बंधन ही निरंतर असीं
आज़ादीअ खां पहिरियों सिंध खां वठी असीं मल्हाईंदा आया आहियूं। ऐं अव्हांखे गुज़ारिश आहे त ही वीडियो अव्हांखे सुठो लॻो हुजे त हिन खे ज़रूरु लाइक कंदा, शेयर कंदा ऐं मुंहिंजो ही चैनल सब्सक्राइब करणु न विसरंदा।